अगड़ा रिपोर्ट मीर तौफीक टालपुर अगड़ा में शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे कातलन ऐं साफ़ी हैदर सिंधी ते हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ प्रेस क्लब अगड़ा जे साफ़िन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब मीरपुर माथेलो जे बेबाक साफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी सखर जे सीनियर साफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातलन ऐं साफ़ी हैदर सिंधी ते हमलो कंदड़नि जी गिरफ़्तारी जे लाइ प्रेस क्लब अगड़ा जे साफ़िन इलाही बख्सियाल जे GM बुढ़ो हफ़ीज़ मल्ला हमीन सरमंद बुद्ध तौफीक टालपुर प्रेस क्लब राज़ी देरो जे साफ़ी असलम बुद्ध संगत नानक यूसुफ जे अगवान ज़ाहिद तुनियो अगड़ा जा शहरी अमजद गिलाल सैद एहसान शाह सलमान गिलाल ऐं ॿियनि हमलो कंदड़ कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जी बेरहमानी क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत करियूं था। शहीद नसरुल्लाह गडानी ऐं शहीद जान मोहम्मद महर जिन खे हक़ ऐं सच जी आवाज़ बुलंद करण ते शहीद कयो वियो। ताज़ो ई कुझु ॾींहं गुज़रण बाद बबरलो जे सहाफ़ी हैदर सिंधी ते कातलाणो हमलो कयो जेको मौज़ाने तौरु बचाव थी वियो। सहाफ़ी ते हमला क़त्ल करण आम बणिजी वियो आहे। हक़ सच चवण ते भोतारकी वॾेरकी ऐं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण ते गोलियूं हणी क़त्ल कयो वञे थो। शहीद साफ़ियुनि जा कातिल ऐं मथां हमले कंदड़ गिरफ़्तार करे असां कलम धड़नि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक हिननि चयो त सिंध धरती साफ़ियुनि लाइ मक़तलगाह बणिजी वई आहे। शहीद जान मोहम्मद जा कातिल गिरफ्तार कयो। नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ्तार कयो। उनकी न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। आज़ाद साहब जिंदाबाद। आज़ाद साहब जिंदाबाद। मारो मारी बंद कयो। दहशतगर्दी बंद कयो। आप ते हमला बंद कयो। लेकिन मसले ते हमलो कंदड़नि खे गिरफ्तार कयो। नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ्तार कयो।